नाज़रीन, कंबर शदाद कोट ज़िले में मुख्तलिफ़ तालकनि ऐं शहरनि ऐं ॻोठनि में सारियालो फसल इन वक्त पंहिंजे उन पचण वारी पोज़ीशन में आहे। तो उते हिकु अहिड़ी पुरअसरार बीमारी फसल खे लॻी आहे जंहिंखे पनवेड़ी कोठियो थो वञे। उन सिलसिले में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालके नसीराबाद जे ॻोठ खैड़ी हाशिम में, जिते आबादगारनि ऐं हारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। पटण ते आयासीं त पन वेड़ो ॿिजनि में बि हुयो, वरी रुंब से DAP भाण विझंदा वियासीं, वरी इहा बीमारी पैदा थी त पोइ त असां इहे ज़हर विधा आहिनि, इहे फुहारा ॾिना आहिनि, जेको असां ग़रीबनि वस पंहिंजो कयो आहे, बीमारी हटे नथी। अञा बि सॼे नसरा तालके में ई आहे, ईअं न त रुॻो असांजे ॻोठ में नसरा तालके में ई आहे बीमारी। पर ख़ुदा वारो तव्हांखे अलाह रहम करे, जेके में आयो ज़रूरत खाते वारो अचे असांजे फसल ॾिसो, असांखे को हल ॾसियो, जा ग़रीब वञूं काॾे, तव्हां हल ॾसियो न, तव्हांखे ख़बर न, असांखे त ख़बर न आहे, असां त पढ़िया लिखिया, तव्हां आहियो ॿिजनि खां भॻा था, हे ॿिज वठो, हाणे अचो न त असांखे दवा ॾियो न, कुझु पंहिंजे घरों ॾियो, कुझु असांखे पैसनि ते ॾियो, अचे असांजा फसल ॾिसो न। हाणे तव्हां पंहिंजे एसियुनि में बंगोलनि में वेठा आहियो, ॿिज दवाऊं पे तव्हांजूं खतियूं हेल ॿीड़ियूं दवाऊं खतियूं आहिनि, ग़रीबनि खे त तबाह कयो न। अचो ॾिसो न असांजा फसल खे बीमारी लॻी आहे, इन खे पनवेड़ चवनि था, ऐं उन में जीत हिकिड़ो अचे थो, जेको पने खे खाए थो, पने खे टुके सॼो पन अछो थी थो वञे ऐं सॼो ॿूटो जो ॿूशो ख़तमु थी थो वञे। असां एॾी जिदोजहद महिनत कईसीं, जेको आहे ज़मीनुनि में जेको आहे हर करायासीं, उन खां बाद में ज़मीन ॿिज पोखियासीं, ॿिज असांखे महांगा मिलिया, तक़रीबन ॿिज असांखे 2000 ते हिकिड़ो किलो मिलियो, ऐं ॿिज पोखियासीं। उन खां बाद में असां रोंबा कयासीं, हिन साल मज़दूर तमामु महांगियूं हुयूं ऐं मज़दूर वियासीं, रोंबा कयासीं, रोंबनि खां बाद में असां DAP जेको असांखे 10,000 ते मिले पियो, उहो असांखे 12-13,000 ते DAP मिलियो। फसल असां हाणे तयारु थियणो आहे त हिन खे फसल खे बीमारी लॻी आहे, बीमारी अहिड़ी ख़तरनाक बीमारी लॻी आहे, जेको असां स्प्रे बि काफ़ी कयूं उन, ऐं इन में असां जेको आहे ज़हर बि विधा, पर उन ते कंट्रोल नथो अचे। त असां ज़राई खातेदारनि खे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ऐं तव्हां अचो, फसलुनि खे ॾिसो, अहिड़ी का दवा ॾियो, अहिड़ो को मशवरो ॾियो, जेको असां ज़मीनुनि में विझूं त फसल जी बीमारी ते कंट्रोल थिए। ग़रीब माण्हू जो 12 महीनो परिवार गुज़ार सफ़र इन ते आहे, फसल न थींदो त छा थींदो, महांगा बि केॾी आहे, महांगा बि ॾींहों ॾींहों उरुज थींदी रहे, फसल न थींदो त ग़रीब माण्हू काॾे वेंदो। तव्हां महिरबानी करे ख़ुदा रा अचो, ॾिसो फसल खे, त फसल खे छा करिणो आहे, कहिड़ी दवाऊं हणूं ऐं कहिड़ा स्प्रे कयूं त फसल जेको आहे बीमारीअ ते कंट्रोल कयूं त फसल असांजो तयारु थिए। ख़ुदा खे मञो, अचो ॾिसो फसलनि खे अचे। फसल खे तमामु किनी बीमारी लॻी आहे, जीत आहे, पनवेड़ अहिड़ो लॻो आहे जो रोंबे खणी जेको छॾे नथो, थाक बि नथो अचे, भाण धाण विझी दवाऊं विझी ज़हर विझी तमामु परेशान थिया आहियूं, बीठा आहियूं रोडनि ते, का शइ करण में फ़र्क़ु पए। तव्हां ॾिसो हे पला लॻी पियूं आहिनि बनियूं, साई काका लंबरे रुॻो पला लॻो, मुल्क बि पला लॻो पिया। असां ग़रीबनि जी केयर नथो करे, महिरबानी करे पीला त महिरबानी करे ज़रात वारा ॾिसी घुमी गतनि दवा दादा लिखी ॾिया, वठंदा पंहिंजे पैसनि ते, असां तव्हांखे न कंदा पैसनि ते, पाण असांखे वठंदासीं, पर असांखे तजुर्बो ॾिसे त हे तजुर्बो हीअं इस्तेमालु कयो, हीअं इस्तेमालु कयो। तव्हां हारनि ऐं आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जो चवणु हो त हिन पुरअसरार बीमारी जंहिंखे पनवेड़ी चयो थो वञे, उन जे लाइ हिननि वटि को बि ज़रई अमलदार अञा ताईं न आहे पहुतो त हिननि खे का सजेस्ट करे सघे, हिननि खे को ॾस पतो ॾेई सघे त इन बीमारीअ मां उहो कीअं जान छॾाए सघनि। कैमरामैन बख्शल ख़ान सां गॾु ज़ुबैर तुन, TSN न्यूज़, वगण।